ते हिन हफ़्ते जो इहो ई वीचार करण लाइ सतगुरु असांखे फरमाइनि था। परे सरन आन सब त्याग, 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 अंतर प्रगास अनदिन लिव लाग, अंतर प्रगास अन दिन लिव लाग, अंतर प्रगास अनदिन लिव लाग। अंतर प्रगास अन दिन लिव लाग। चौ राम, श्री राम, सीताराम, राजा राम, हे हरि, हे हरि, हरि ओम, हरि ओम, वाहिगुरु, वाहिगुरु, ओहम, सोहम, सोहम। परे शरण आन सब त्याग। सात संगत जी शरण आयासीं, पूरन सतगुरुअ जी संतनि जी शरण आयासीं, ओॾी महिल ये संसार विसरी वियो। सभु त्याग, असांजे त्यागण सां न थींदो संसार। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। उहो प्रेम जंहिं महिल भरिजी वेंदो आहे, पोइ पाण ई संसार जी सुध बुध भुलिजी वेंदो आहे। अंदरि प्रेम लबालब भरिजी वियो, पोइ अंतर प्रगास, अंतर प्रगास यानी इहा असांखे सूझ अची वेंदी आहे, अंदर जी अखि खुली वेंदी आहे, ज्ञान अची वेंदो आहे कि सत्य छा आहे। हे जेको संसार, संसार जे पदार्थनि सां असांजी प्रीत आहे, इहो सत्य आहे? चवनि था न। प्रीत उहो अंदरि जेको वेठो आहे, असांजे अंदरि सभिनी जे अंदरि जेको वेठो आहे, उन सां प्रीत करणु इहो ई सत्य आहे। चओ राम। कि टे स्थितियुनि परमात्मा पंहिंजी शक्तिअ सां हे संसार ठातो आहे। त हिकिड़ो जगत आहे, हाँ, हिकिड़ो जगत आहे, हिकिड़ो जीव आहे, ऐं हिकिड़ो जगदीश्वर। चओ जय श्री कृष्ण। बसि इहे टे ई आहिनि। त जीव विच में आहे, हिन पासे जगत आहे यानी भॻवान जी माया संसार, ऐं हिन पासे आहे पाण परमात्मा। त बसि कमु इहो आहे, सात संगत में वेही करे सत्संग जो इहो आहे। पूरन सतगुरु केवल असांखे अंतर जेके आहिनि अखियूं खोले करे इहो ॾेखारींदो आहे कि संसार इहो कूड़ो अथई, भॻवान जी माया अथई, जंहिंखे तूं सचो थो सम्झे, जेके हे पदार्थ खे सुख ॾियण वारो थो सम्झे, इहे वास्तव में सुख ॾियण वारा न। इन्हनि जो अंतोतगत आहे, जेको परिणाम आहे उहो दुखदी आहे। चओ राम। त चवनि था बसि इन ॾे पुठी कर, इन ॾे संसार ॾे पुठी कर, त असांजो मुंहुं काॾे थी वेंदो? परमात्मा ॾे। सिंपल ॻाल्हि आहे। बसि उहो मुंहुं मोड़ींदा आहिनि। सतगुरुअ जो कमु ई इहो आहे कि संसार ॾे पुठी कर, आन सब त्याग, संसार खे त्याग ऐं परमात्मा ॾे, पोइ बसि इहो ई आहे अंतर प्रगास। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। इहो ई आहे प्रेम भरण लबालब, इहो ई आहे भक्ति, इहो ई आहे जंहिं महिल अंदर जूं अखियूं खुलनि, सूझ वाली आंख मिलंदी आहे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। तेसि ताईं असांखे भरम आहे, अंतर प्रगास जेसि ताईं न थियो आहे, जेसि ताईं असां सात संगत न कई आहे, जेसि ताईं असां सत्संग में नित नियम में नथा वञूं, जेसि ताईं मन सां असां सतगुरनि जे चरणनि में न जुड़िया आहियूं, या मन सां असां भॻवान जे नाम सां न जुड़िया आहियूं, मन सां असां भक्ति नथा कयूं, तेसि ताईं असांजे मन में बि अंतर प्रगास, तेसि ताईं असांजो मन जो अंतर प्रगास नथो थिए। तेसि ताईं भरम लॻो पियो आहे कि संसार सुठो आहे, सुठो आहे, सुख ॾियण वारो आहे। जीअं अंधेरे में कंहिं कहिड़े बिल्कुलु गुप अंधेरो हुजे, कहिड़े माण्हूअ खे मोकिल ऐं अंधेरे में वञे, हिकु मिंट में ॿाहिरि निकिरी अचे डिॼी करे, चई अरे अंदरि नांग वेठो आहे, नांग वेठो आहे। चओ राम। हरी नांग वेठो आहे। ऐं जीअं वियासीं अंदरि, बत्ती ॿारीसीं, प्रकाश थियो, हाँ, अंतर प्रकाश। जीअं प्रकाश थियो कमरे में, त ॾिठोसीं अरे पागल, नांग तो सम्झे त नोड़ी आहे। चओ राम। इहो आहे भ्रम।
चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। इहो आहे भ्रम। ऐं ईअं बि आहे प्यारी साध संगत जी की थोरो सो अंधेरो आहे ऐं असां वियासीं काॾे वञी करे त अरे त नाड़ी आहे नोड़ी आहे ईअं करे ऐं नोड़ीअ खे पकड़ियोसीं ईअं करे, पोइ जंहिं महिल लाइट अची वई, हा सोजरो थियो त अरे नोड़ी कोन्हे, हे त नांग आहे। चओ राम श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इहो ई भ्रम आहे। पर अंतर प्रकाश संत तुलसीदास हुया। पोइ संत तुलसीदास संत थियण खां पहिरों एॾी आसक्ति पंहिंजे पत्नीअ में कि अधु राति जो जेॾी महिल ॿुधो कि मुंहिंजी केवल पत्नी पेके वई आहे पहिरों बार, चओ राम मूंखे ॿुधाए न वई आहे, उनजो एॾो प्रेम अधु राति जो ई 11-12 बजे अंधेरे में उमास जी राति वियो आहे गंगा नदी भयंकर वहे खड़े सां वहे पई ऐं हिकिड़ो मुर्दो बि वहंदो पियो वञे। उन मुर्दे खे लकड़ीअ जी नाव सम्झी करे उनजे मथां वेही करे पार थी वियो आहे। इहो भ्रम। चओ राम। मुर्दे वरी वियो आहे घर, उन पार वञी करे जंहिंमहिल ॾिठो अथई कि मुंहिंजी पत्नीअ जो कमिरो जेको आहे सावरे में मथे आहे थोरो बालकनीअ ते, त वञी करे उहो बालकनीअ में रसीअ खे पकड़े करे मथे चढ़ी वियो आहे। उहा रसी बि छा हुई? नांग हुई। चओ राम। इहो आहे भ्रम। पर उहे ई तुलसीदास जंहिंमहिल सुजाग थिया त उन पत्नीअ ई हिकिड़ो टोक हईं कि अरे अहिड़ो प्रेम संसारी न शरीर सां तो प्यार करें, अगरि एतिरो ई प्रेम अगरि तूं परमात्मा सां करें हा, राम सां करें हा, त तूं प्यारा राम खे बि पाए वठे हा। चओ राम। इहो ई हूंदो आहे। संत सूरदास हुया। संत सूरदास पोइ लिखंदा हुया, भजन लिखंदा हुया ऐं भॻवान सां श्याम सुंदर सां वेनती कंदा हुया त भॻवानु उन्हनि अहिड़ी अद्भुत सभु जेके बाल लीलाऊं हूंदियूं हुयूं उहे उन्हनि खे अंदर में ॾेखारींदा हुया, सभु ॾाढो आनंद में। ऐं अहिड़ी प्यारी साध संगत जी लीला उहो जेके लिखंदा हुया कि बिल्कुलु याने कोई उन्हनि खे पढ़े उन्हनि जे अॼु बि गीतनि खे त ईअं लॻंदो अरे वाक़ई भॻवानु अहिड़ा बिल्कुलु उन्हनि त पढ़ियो कोन भागवत या छा कीअं करे लीला कई आहे भॻवानु, पर उन्हनि खे बिल्कुलु ज़ाहिर तौर पर भॻवानु सभु अंदरि लीला मां कीअं कई आहे, बाल लीला कई आहे, कीअं माखन चोरी कई आहे, कीअं मां यशोदा माता सां लाड लॾाया, नीअं करे सभु उहो उन्हनि पंहिंजे कविता में लिखियो, पंहिंजे साहित्य में लिखियो। त ईअं ई लिखनि पिया, श्याम सुंदर जा गुण पिया ॻाइनि। त हिकु ॾींहुं ईअं थियो प्यारी साध संगत जी, उन्हनि वेठा हुया श्याम सुंदर जी उहा कविता लिखनि पिया अञा, त हिकिड़ो बालक आयो। प्रभु भॻवानु श्याम सुंदर अची करे चयईंसि बाबा जी तव्हां बिल्कुलु एॾो प्रेम मुंहिंजी इच्छा आहे, तव्हां एॾी सुंदर ईअं बाल लीलाऊं लिखो था, मुंहिंजी इच्छा आहे कि हाणे मां तव्हांखे अखियूं ॾियां शक्ति ॾियां कि तव्हां ॾिसो इहो साक्षात। चयईंसि न प्रभु गोविंद गोपाल, ऐं तव्हां त मां ते एॾी कृपा कई आहे, तव्हां मूंखे ईअं ई सभु कुझु ॾेखारियो था पिया बाल लीला, अखियूं छा कयां? चयईंसि न मुंहिंजी इच्छा आहे तव्हां रखो अखियूं ॾिसो, ऐं ॾिसो बि त सही न, तव्हां वृंदावन जो वर्णन त कयो था, माता यशोदा जो वर्णन कयो था, ब्रजभूमिअ जो वर्णन कयो था, हितां जा यमुना जी जो वर्णन कयो था, त ॾिसो बि त सही, यमुना जी ॾिसो, हितां जा मंदिर ॾिसो, गोप ग्वाल ॾिसो, वण ॾिसो, उहे ॾिसो जाते जाते भॻवानु लीला कई आहे, माखन चोरी कई आहे, उहो यशोदा जो महल त ॾिसो। चईंसि चलो ठीकु आहे प्रभु, तव्हां अगरि चओ था कोई दिक़त न आहे। भॻवानु हुनखे दृष्टि दिव्य दृष्टि ॾिनी, बिल्कुलु अखियूं मिली वियूं।
अखियूं मिली वियूं, ॾाढो बढ़िया मस्तु वियो, घुमण लॻा, वृंदावन जा यमुना माता जा दर्शन थिया। ऐं अनेक वरी पोइ ॾिठनि मायुनि खे ऐं मर्दनि खे बढ़िया गोप ग्वाल जेके छा वाह वाह भॻवान ईअं लीला कई आहे यशोदा। ऐं हिकु ॾींहुं थियो, ॿ ॾींहं थिया, उन्हनि कविता लिखी न, चयो राम, उहो सॼो संसार उहो ई वृंदावन पिया था घुमनि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 3 ॾींहं ते ईअं थियो प्यारी साध संगत जी कि 3 ॾींहं उथिया ऐं बिल्कुलु पक करे मन खे, ऐं वरी कविता लिखणु वेठा। एतिरे में श्याम सुंदर भॻवान बाल गोपाल अची करे सूरदास जी पुठियों अखियूं बंदि कयूं। अखियूं बंदि करे सूरदास गोविंद जा गोपाल जा हथ पकड़े करे चयो, हाँ अरे गोविंद अची वियो श्याम सुंदर। चयसि हा, हाणे ॿुधायो बाबा जी, ॿुधायो वृंदावन ॾिठो? हा ॾिठो। कीअं लॻो वृंदावन ॿुधायो? चयसि श्याम सुंदर हिकु कमु कर, 2 ॾींहं इहे जेके ॾिठो बसि वृंदावन, हाणे अखियूं वापसि वठि। सरी कमाल था कयो, हेॾी शक्ति ॾिनो, छो मज़ो न आयो? चई न मज़ो कीअं अचे ॿुधाए, अॼु 2 ॾींहं थी विया आहिनि तूं न आयो आहे, अॼु 2 ॾींहं थिया आहिनि, 3 ॾींहं आहे तूं अॼु 2 ॾींहं मूंखे भुलिजी वएं, मां तोखे भुलिजी वियुमि, तुंहिंजा गुण न ॻाता आहिनि, कोई कविता न लिखी आहे। त सूरदास था चवनि, ये बांवरी सी अखियां जर जाएं, जर यानी जल जाएं, ये बांवरी सी अखियां जल जाएं जो शाम को तज अवर को देखें। चौ राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कि हे श्याम सुंदर अहिड़ी अखियुनि खे छा कंदुमि? हाँ, तंहिंखां त सुठो हुयो कि मां अंदर में ई तुंहिंजो दर्शन पियो कयां, ऐं हे 2 ॾींहं तूं मूंखे संसार छा ॾेखारी, ऐं मां त तोखे ई भुलिजी वियुमि। हाँ, तुंहिंजी उहा बाल लीला, ऐं तूं ईअं ई मुंहिंजे साम्हूं बाल लीला कंदे हुए, उहो छॾे करे ऐं मां छा संसार खे ॾिसां? हट, ही अखियूं खपनि ई न। इहो ई आहे अंतर प्रगास, पतो पइजी वियो कि संसार कूड़ो आहे, ऐं जेको अंदरि वेठो आहे सचो उहो ई आहे। असांखे उन सां ई प्रेम कयो आहे, प्रेम करिणो आहे। संसार खे भुलिजी वई, जीअं मीरा भुलिजी वई। चौ राम। कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठी संतों के संग, साध संग। हाँ, साध संग कई तॾहिं त वो प्रेम जागियो, सुभर भरे प्रेम रस रंग उपजे चाव साध के संग, बैठी संतों के संग रंगी, मोहन के रंग मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी। चौ राम। इसी तरह सूरदास, इसी तरह सूरदास निगाह जिनकी थी खास, ऐसा नैनों में नशा था हरि नाम का, ऐसा नैनों में नशा था हरि नाम का। नैन हुए जब बंद, नैन हुए जब बंद, तब मिला वो आनंद, तब मिला वो आनंद। आया नजर नजारा घन श्याम का, आया नजर नजारा घन श्याम का। हर जग वो समाया, हर जग वो समाया, सारे जग को दिखाया, सारे जग को दिखाया। ऐसी रोशनी थी आँख में ज्ञान की, किसी सूझ वाली आँख ने पहचान की, जले जले में है झांकी भगवान की, जरे जरे में है झांकी भगवान की।
ज्वाली आँख ने पहचान की, किसी सूझ वाली आँख ने पहचान की, जर्रे जर्रे में है झांकी भगवान की, जर्रे जर्रे में है झांकी भगवान की। तो इहो आहे अंतर प्रकाश जंहिं महिल थी वियो त पोइ बसि प्रभुअ खे जे अलावा ॿियो कुझु नथो वणे, मालिक जे नाम जे अलावा कोई कुझु नथो वणे। अॻिते ई सलोक में बि इहो ई आहे कि उहे वॾभागी हूंदा आहिनि, वॾभागी जपिया प्रभ सोय, नानक नाम रते सुख होय। उन्हनि राम जे रंग में, नाम जे रंग में, राम जे रंग में ईअं थी वेंदा आहिनि जीअं मीरा थी वई, जीअं सूरदास थी विया। उहे भक्त वॾभागी आहिनि। जीअं नामदेव, कल्ह तव्हां कथा ॿुधी कि नामदेव बि मस्तीअ में अची विया कि शरीर जी सुध बुध भुलिजी विया ऐं छा ॻाइण लॻा, जय जय विठल विठल विठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा। ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, ओ माझा विठ्ठल पांडुरंगा, ओ माझा विठ्ठल पांडुरंगा, ओ माझा विठ्ठल पांडुरंगा, ओ माझा विठ्ठल पांडुरंगा। बोलो विठ्ठलनाथ भगवान की जय। बोलो बाल कृष्ण लाल की